नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ कंदकोट का खबर ॾिना। कंदकोट वेझे बख्शापुर ॻोठ भक्त अली जखराणी जे रवासी ॻोठाण आसिफ अली जखराणी ऐं संदसि पुटु आकाश जखराणी प्रेस क्लब पहुची पुलिस जी ज़ातियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। इन मौक़े ते ॻोठाणनि SHO मथां इल्ज़ाम हणंदे चयो त 2 महीना अॻु बख्शापुर थाणे जा पुलिस एहलकार मूंखे मोटरसाइकिल जा कागज़ ॾेखारण बहाने ज़बरदस्ती थाणे ते वठी वियो, जिथे तशद्दुद करण बाद SHO मुंहिंजे खीसे में पियल 45,000 रुपया कढी वरिता, जंहिं ते मुंहिंजे SHO सां मुंहमारी थी। जंहिं बाद SHO 37,000 रुपया पाण वटि रखी छॾिया ऐं मूंखे धमकियूं ॾिने, चयूं त पंहिंजो वात बंदि रखजांइ, ॿी सूरत में खुले गैस में हाफ फ्राई कयो वेंदो। हिन चयो त एडिशनल सेशन जज कश्मीर वटि SHO ख़िलाफ़ पटिशन दाख़िल कराई आहे। पटिशन दाख़िल थियण खां पोइ SHO आपे मां ॿाहिरि निकिरी वियो ऐं इंतकामी कार्रवाइयुनि ते लही आयो आहे ऐं मूंखे पटिशन तां हथु खणण लाइ मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। हिननि सिंध जे वॾे वज़ीर IG सिंध ऐं सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे अपील कई त ज़ालिम SHO ख़िलाफ़ सख़्त क़दम खणी खेनि फौरी तौरु हटाए इंसाफ़ मुहैया कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज दायरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।